अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसां मूं पिरियनि भोराटी में बाल कया. O Lord, I don't want to be so wise, because for the wise is great suffer. First of all, I would like to thank the coordinators of this training program who have arranged this program for PST and JST teachers. So it gives me immense pleasure to have been invited here to conduct my class. The assignment has been given to me by them, the syllabus of metric class STB Jamshoro. So first of all, let me introduce myself. I am Shaukat Ali Baladi, a simple teacher, and I shall try my best to teach you properly, but I need your proper attention, your consideration, your contemplation, and your meditation. So first of all, we should know about the syllabus and the course of metric class. It consists on 26 poems and lessons. It starts from the poem and its ending point is poem as well. So the first poem of the course syllabus of metric class is the voice of God. I shall not go on the articles, but I shall say that we should read it the, because here is a consonant. Vowels and consonants you know already. पुट ही दी जेका आहे इन जो आर्टिकल खां सवाइ ॿियो बि फंक्शन हूंदो आहे. दी जॾहिं हिते कॉन्सोनेंट आहे त तव्हांखे द जो आवाज़ ॾींदी, द वॉइस ऑफ गॉड. पर जेकॾहिं हिते वाविल हूंदो त तव्हां उनखे दी करे पढ़ंदो. दी एप्पल, द जेको बि आहे क़ाइदो इहो आहे त जेकॾहिं असां हिते कॉन्सोनेंट आहे त असां द पढ़ंदासीं, जेकॾहिं वाविल आहे त असां दी पढ़ंदासीं. दी जो एतिरो फंक्शन आहे आर्टिकल खां सवाइ जो दी विझण सां लफ़्ज़नि जी माना फिरी वेंदी आहे. फॉर एग्ज़ाम्पल, बियर, बियर, बियर माना रिच. पर जेकॾहिं तव्हां ही लिखंदव द बियर इज टोटली डिफरेंट. इट मीन्स रशिया, द कंट्री रशिया. बिल्यू, व्हाट डू यू मीन बाय बिल्यू? नीरो, सुरमई. द बिल्यू मीन्स द स्काई, आसमान. सिस्टम, सरिश्तो. द सिस्टम, ह्यूमन बॉडी. देर आर लॉट्स ऑफ वर्ड्स, बट काफ़ी लफ़्ज़ आहिनि जेके दी जे इस्तेमाल सां आर्टिकल खां सवाइ माना पंहिंजी जुदा जुदा ॾींदा. अञा बि खोड़ सारा आहिनि. मिसाल, एनिमी. एनिमी माना दुश्मन. द एनिमी, द बस लिखां पियो हिते. द एनिमी माना द डीविल, डीविल शैतान. मक़सदु आहे त फॉर एग्ज़ाम्पल मिसाल जे लाइ ही तव्हांजे लाइ काफ़ी आहिनि. अञा बि खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जेके दी जी माना ॾियण सां उन्हनि जी टोटल माना डिफरेंट थी वेंदी आहे. अच्छा, दी जो ॿियो फंक्शन इहो आहे त जॾहिं ही देन सां लॻंदी आहे तॾहिं बि हिन जी माना ॾिसो, देन सां दी, देन सां लॻंदी त बि माना हू देन माना आहे खां पोइ, पर द देन माना तॾहिं खां. द देन प्राइम मिनिस्टर, द देन किंग, द देन एम्पीरियर. त इते बि माना दी जा पंहिंजा पंहिंजा फंक्शन आहिनि विदाउट आर्टिकल. अच्छा,
दी वुड बी सां बि लॻंदी आहे, ॿुधाए छॾियां। दी वुड बी सां बि यूज़ थींदी आहे, इंग्लिश जा खोड़ स्टूडेंट्स हूंदा। उन खां पोइ आहे वॉइस। वॉइस जी माना आहे आवाज़, पर साउंड। वॉइस चइबो आहे उन शइ खे जेका जानदार शइ जो आवाज़ हुजे उनखे असां वॉइस छॾींदा आहियूं। बेजान शइ जे लाइ असां साउंड छॾींदा आहियूं। सपोज़ इको साउंड, ॾिसो उनखे असां इको वॉइस नथा चऊं। उनजे करे जेका जानदार शइ हूंदी आहे उनजे लाइ असां वॉइस यूज़ कंदा आहियूं, जेका बेजान शइ हूंदी आहे उनजे लाइ असां साउंड यूज़ कंदा आहियूं। ऑफ यू नो प्रेपोजिशन, उन ते असांजो कोन्हे। गॉड, ग्रेटर, ग्रीशियस, ओ, ऑर्डरिंग, omnipresent, डी, डिस्ट्रॉयर, डोमिनेंट। गॉड, आवाज़ अल्लाह, ख़ुदा ताला जो आवाज़। ही पहिरियों पोइम आहे। टोटल जेको सो मैस्टिसिज्म ते ॿधल आहे, तसौफ़ ते ॿधल आहे। ऐं जेके बि मैट्रिक जा तव्हांजा पोइम्स आहिनि, लेसन्स आहिनि, जेकॾहिं जीअं चङी तरह सां उहे पढ़िया आहिनि त तव्हांजे ज़िंदगी जा मैसेजिस शामिल आहिनि। तव्हां आख़िरी पोइम पढ़ी ॾिसंदो, द मैन हू विन्स, आख़िरी जेको पहिरियों पोइम आहे आख़िरी, ही तव्हांजे सॼी जेका टेस्ट में अची वियो था, एॾी तव्हांखे इंकरेजमेंट ॾींदो, एॾी इंकरेजमेंट ॾींदो जो तव्हां उनखे पढ़ण सां ई हिकिड़ो पाण में हिकिड़ो एतमाद महसूसु करणु लॻंदो त असांखे छा करिणो आहे। द मैन हू विन्स में आख़िरी, अॼु हुनजो न आहे नंबर, पाण पहिरें पोइम ते हलूं पिया। अच्छा, हाणे हिन में कुझु इंट्रोडक्शन ऑफ द पोइट आहे, घणी आहे जेको क्लासनि में तव्हांजो वास्तो टेस्ट सां आहे। हिन उनजे करे असां उन लाइन ते वेंदासीं कोन, असां उन पासे ते हलंदासीं जेका तव्हांजी टेस्ट में का शइ तव्हांखे हेल्पफुल थिए। अच्छा, हाणे उन जूं पोइम जूं सिटरूं आहिनि जेके उहे ई आहिनि। आई सॉट टू हेयर द वॉइस ऑफ गॉड and climb the topmost steeple, but God declared, go down again, I dwell among the people. हाणे उन में कुझु वर्ड्स आहिनि जेके मिसाल हेयर आहे, आई सॉट टू हेयर, सॉट सीक जो सेकंड फॉर्म आहे, सॉट सीक जो सेकंड फॉर्म आहे। हेयर, हेयर माना लिसन, पर फ़र्क़ु आहे, दैट्स अ डिफरेंस। हेयर, हाणे हेयर जेको आहे उहा जेका जनरली मिसाल आर यू कैन यू हेयर मी, ॾिसो इन ते लिसन। हाणे लिसन जेको आहे हीअ असांजो प्रेपोजिशन टू खणंदो आहे, जॾहिं त हेयर न खणंदो आहे। हेयर प्रेपोजिशन न खणंदो आहे। लिसन, तव्हां परे त न वेठा आहियो? अच्छा, लिसन प्रेपोजिशन खणंदो आहे उन सूरत में जॾहिं ऑब्जेक्ट हुजेसि। मिसाल लिसन टू मी, जॾहिं ऑब्जेक्ट अॻियां ईंदो त लिसन असांजो प्रेपोजिशन खणंदो आहे, पर ऑब्जेक्ट न हूंदुसि त ओ लिसन। हाणे हिते असां प्रेपोजिशन न ईंदुसि टेस्ट में। जेकॾहिं को क्वेश्चन लिसन ते अचे प्रेपोजिशन, त जेकॾहिं अॻियां ऑब्जेक्ट अचे थो तव्हांखे टू यूज़ करणी आहे, न त नाहे करणी। खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जिन सां प्रेपोजिशन न लॻाई वेंदी आहे। मिसाल तौरु जीअं हेयर आहे, हिन सां नथी लॻाई। जीअं रीच एट, मैरी विथ, resembles, order to, control on। हाणे ॾिसो, हिन सां प्रेपोजिशन आमतौर ते यूज़ कई वेंदी आहे, बट दैट इज़ टोटली रॉन्ग। हिन सां प्रेपोजिशन ईंदी कान्हे, किथे बि हुजे प्रेपोजिशन यूज़ कान थींदी। ही जेके अखर लिखिया अथमि कि प्रेपोजिशन अचनि, दैट इज़ टोटली रॉन्ग, ही न थींदा। Drawing, so duster please. Drawing दो वञा भली न, मूंखे सिस्टम जी हाणे पहिरीं लाइन आहे, आई सॉट टू हेयर द वॉइस ऑफ गॉड। हेयर मीन्स जनरली यू आर hearing something, generally you hear something, पर लिसन माना टू लिसन
अटेंटिवली, माना जेका शइ तवजह सां ॿुधी वेंदी आहे उते असां लिसन यूज़ कंदा आहियूं। प्रेपोजिशन तॾहिं यूज़ कंदासीं जॾहिं उनजे अॻियां ऑब्जेक्ट हूंदो, न त न कंदासीं। ॿिया बि कुझु अहिड़ा ई लफ़्ज़ आहिनि जिन सां प्रेपोजिशन हरगिज़ न ईंदी आहे, कहिड़ी बि जाइ ते हुजनि। ऐं आर्टिकल ते न पियो अचां, प्रेपोजिशन जे टॉपिक ते न आहियां, पर कुझु मख़सूस वर्ड अहिड़ा आहिनि जिन सां प्रेपोजिशन हरगिज़ न पवंदी आहे। अच्छा, आई साट टू हेयर, किताब तव्हां वटि मौजूदु कोन्हे, हुजणु खपे। साईं वारनि खे मूं इहा रिक्वेस्ट कई पहिरें ॾींहुं जॾहिं मूंखे असाइन कयो न हिते जे लाइ, त मुंहिंजो बुक लाज़मी हुजे। ऐं तव्हांखे कहिड़ी ख़बर पवे त मां कहिड़ो छा पियो पढ़ां। साट टू हेयर द वॉइस ऑफ गॉड एंड क्लाइम। स्पेलिंग में मथां खां मिस्टेक थिए त माफ़ु करे छॾिजो, अलाह माफ़ी ॾींदो। क्लाइम, हाणे क्लाइम माना चढ़णु, पर क्लाइम माना हाणे जेकॾहिं तव्हां घोड़े ते चढ़ंदो त क्लाइम न चवंदो, तव्हां साइकिल ते चढ़ंदो यू विल नॉट से अ क्लाइम। ही सिर्फ़ु जेका चाढ़ी वण या अहिड़ी शइ ते तव्हां चढ़ो था उन ते असां क्लाइम यूज़ कंदासीं। छो, तव्हां कार में चढ़ंदो त क्लाइम यूज़ न कंदो, तव्हां मोटरसाइकिल ते कंदो त क्लाइम न कंदो, तव्हां ट्रेन में चढ़ंदो त क्लाइम न कंदो। हाणे हर हिकु जा पंहिंजा पंहिंजा यूज़ेज आहिनि। ट्रेन में वेहण जे लाइ असांखे बोर्ड यूज़, ट्रेन प्लेन या जेका असां बोट शिप, उन्हनि जे लाइ असां बोर्ड इस्तेमालु कंदा आहियूं। बोर्ड, क्लाइम असां इन सूरत में इस्तेमालु कंदा आहियूं जेका कंहिं वण ते चढ़िजे, कंहिं ॿी शइ ते चढ़िजे उन ते असां क्लाइम, या का चाढ़ी हुजे उन ते असां क्लाइम कंदासीं, टॉप मोस्ट स्टीपल हुजे उन ते असां क्लाइम यूज़ कंदासीं। ऐं क्लाइम द टॉप मोस्ट स्टीपल, छो त हर हिकु जा लफ़्ज़ पंहिंजा पंहिंजा कनेक्टेड हूंदा। ऐं न पियो चवां, असांजा पंहिंजा सिंधी में बि आहिनि। मिसाल हिते जेकॾहिं असांजे क्लास में का अहिड़ी शइ अची वञे, ॿिली अची वेंदो, असां उनखे हकलण लाइ को पंहिंजो प्रॉपर लफ़्ज़ उन लाइ कढंदासीं। ॿी का शइ अची वेंदी असां उन लाइ उहो लफ़्ज़ प्रॉपर कढंदासीं। हाणे मिसाल, कंध लोॾण खे शेक द, या मथे लोड खे शेक द हेड, पर पुछ लोॾण खे तव्हां शेक द टेल कोन चवंदो, उन ते पंहिंजो माना जेको सो लफ़्ज़ आहे। वॉस वेज द टेल, या वरी कुल्हे लोॾण खे तव्हां शेक न चवंदो, शर्ग द शोल्डर, शर्ग यूज़ थींदो आहे। माना हर हिकु जा पंहिंजा पंहिंजा चढ़ण जा, सवारी करण जा ऐं पंहिंजा पंहिंजा लफ़्ज़ उन्हनि सां कनेक्टेड हूंदा आहिनि। उहे लफ़्ज़ तव्हांखे यूज़ेज में ईंदा आहिनि। तव्हांजे टेस्टुनि में बि जेके सनन एंटाइमस या जेके जुमिला लिखियल हूंदा आहिनि उन में सां लिखियलु हुजे द बिल्यू, त तव्हां उनखे रंग न सम्झो जेका मूं करेसि। हिननि ते प्रेपोजिशन लॻल आहे, दैट इज़ रॉन्ग, न आहे लॻल। हिते मूं लिखियो आहे अखर अलाए न तक़रीबन, अच्छा रिज़ेम्बल, माना जेका न तव्हां पुछी सघो था उहा त पोइ बाद में, मूंखे सिस्टम जी एतिरी ख़बर न आहे त तव्हांजा क्वेश्चन्स कहिड़े टाइम ते थियनि था। मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे, दैट्स वाई आई एम टेलिंग यू। अच्छा, टॉप मोस्ट स्टीपल, टॉप मोस्ट डिग्रीज ऑफ टॉप, टॉपर, टॉपेस्ट या टॉप मोस्ट, अप, अपर, अपेस्ट या अप मोस्ट, सेम थिंग आहे। स्टीपल माना इट इज़ कॉल्ड हाईएस्ट प्लेस ऑफ, हाईएस्ट पीक ऑफ रिलीजियस बिल्डिंग। जेका का मज़हबी जॻह हूंदी आहे, असां वटि मस्जिद जो माना कॉन्सेप्ट आहे, तासुर आहे, पर ही अंग्रेज़नि उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त स्टीपल माना द टॉलेस्ट पीक, हाईएस्ट पीक ऑफ अ रिलीजियस बिल्डिंग इज कॉल्ड स्टीपल। स्टीपल जी बनाई आहे। I climbed the topmost steeple, but God declared, go down again. I dwell among the people. Dwell. Dwell, dwelt, dwelt. Second param. ये seek, sought. अच्छा, ही तव्हांजो पोएम जी जेका वज़ाहत थियल आहे ऐं उन में पोएट जेको हिन जो आहे उहो लुइस आइज़ में जंहिंसां तव्हांजो तालुक़ बि न आहे, तव्हांजो जंहिं शइ सां तालुक़ आहे असां उन ते करायूं था। हिन पोएम जो जेको मैसेज आहे उहो ॿुधाए थो छॾियां लाज़मी तौर ते। मता को इनशाला यू विल बी द सक्सेसफुल टीचर ऑफ द फ्यूचर। सो मता खे उन ते सेखारणो पवे कंहिंखे त मैसेज जो इहो आहे, द वॉइस ऑफ पीपल इज़ द वॉइस ऑफ गॉड। आवाज़ ख़ल्क़, आवाज़ ख़ुदा। हूअं बि असां पंहिंजे जेको सो तसव्वुफ़ में इहो हूंदो आहे त ख़ुदि शनासी, ख़ल्क़ शनासी, ख़ुदा शनासी। त ही पोएम जेको प्योरली लिखियलु जेको आहे उहो तसव्वुफ़ ते लिखियलु आहे ऐं ॿिए कंहिं ते बि कोन लिखियलु। सभई मैसेजिस तव्हांजा मैट्रिक जे जेको पोएम्स आहिनि या जेके तव्हांजा लेसन्स इनशाला उन में जेसि ताईं वक़्तु साथ ॾिनो, जेसि ताईं ज़िंदगी साथ ॾिनो, इनशाला कराईंदा हलंदासीं। अच्छा,
हिन पोएम में जीअं असां लफ़्ज़ी माना कढी आहे, हिन में अहिड़ो लफ़्ज़ आयो कोन्हे को, पर तव्हांखे ॿुधाए छॾियूं था। कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके मिसाल नाले जा, ओके अज़ान हुई बाबा। पुट ही लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि हिननि में अब्यूज़, एडवाइस, पोइट्री जेका पाण कयूं पिया, फर्नीचर। हाणे हिननि जा जमा न थींदा, जीअं ही प्रिपोजिशन नथी अचे ईअं हिन जा जमा न थींदा आहिनि। मिसाल एडवाइसिस नथा चई सघो था, एडवाइस चई सघो था, अब्यूज़ चई सघो था, अब्यूज़िस नथा चई सघो। नॉलेज, नॉलेजिस इहो कॉमन आहे। तव्हां पोइट्री, पोइट्रीस कोन था चई सघो। फर्नीचर, फर्नीचर्स कोन था चई सघो। हिननि लफ़्ज़नि जा नो प्लूरल माना हिन जा जमा न थींदा। ईअं कुझु शयुनि जा ईंदा लफ़्ज़ उन्हनि में। हींअर किताब कोन्हे, मूं वटि बि कोन्हे, तव्हां वटि बि कोन्हे, किताब खणी ईंदो हुन में इनशा हूंदा खोड़। ईअं खोड़ शयुनि जा वरी सिंगुलर्स बि कोन थींदा आहिनि। मिसाल गुड्स, ही सिंगुलर में तव्हां यूज़ नथा करे सघो। अच्छा, कांग्रेचुलेशंस, कांग्रेचुलेशन न, कांग्रेचुलेशंस उहा अञा ॿी ॻाल्हि आहे, उन ते ईंदो। ईअं कुझु लफ़्ज़नि जा जमा माना हिननि जा सिंगुलर न थींदा, हिननि जा प्लूरल्स कोन थींदा, हिननि जी प्रेपोजिशन कान थींदी आहे, हिननि जा जेके यूज़ेज आहिनि उहे हुन सां कनेक्टेड हूंदा आहिनि। मिसाल तौरु रोड ते वॾो हादसो थियो, रोड ते वॾो हादसो पेश आयो आहे, त हाणे वॾे हिते असां बिग कोन लॻाईंदासीं, छो जो लफ़्ज़ एक्सीडेंट सां जिथे अकर थिए थो उते असां सीरियस एक्सीडेंट लिखंदासीं, ईंदो त बि सीरियस लिखियलु हूंदो। मूं वॾी कोशिशि वरिती, हिते बिग एफर्ट कोन थींदो, सीरियस एफर्ट्स थींदी। ही कुझु लफ़्ज़ आहिनि जेके तव्हांखे टेस्ट में जेकॾहिं कंहिं वटि हूंदा प्रोसीजर टेस्ट जो, त उन्हनि में लिखियलु हूंदा आहिनि त रॉन्ग और राइट या टेक द करेक्ट आंसर ईअं लिखियलु हूंदा आहिनि। ही तव्हांजे उन्हनि शयुनि सां कनेक्टेड आहिनि। कोशिशि कयो त तव्हां किताब जेकॾहिं आहे त इट विल बी गुड। सो आई थिंक दैट इज़ दैट। इफ यू वांट टू आस्क एनीथिंग, inshallah, I conclude with the prayer that God give me life till our work shall finish. God give us work till our life shall end. So if any question you may ask, please. Mr. Ask, you are teacher, you have no right to ask a question. Please keep quiet. Let them turn. Yes. Yes, 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 yes. No, no. Are you teaching here? Then you are here student. If you are a private teacher, that is another thing. He is teaching here. Yes, if you have. Nothing. Nothing. I reach the staff. केड़ो हिकड़ो को point out कर. Yes, हिकड़ो को point out कर. No, yes, please, if you are asking a question, you should point out. You should give me a reference. मां reference ॾेई सघां थो कहिड़े बुक में आहे, ऐं reference ॾेई सघां थो। ईअं माना धोखो न हणो, don't wild guess. You should ask a question logic. Yes, yes. गारियूं ॾियणु, गंदा लफ़्ज़ चवणु। अच्छा, हा, तव्हांजे हिकिड़ी त यूज़ जे लाइ खोड़ लिस्ट आहे, पर
a word of abuse. You can use a word of abuse. Advice, a piece of advice. Use तमा या उन जो पैमानो आहे, यूनिट आहे, यूसेज जो यूनिट आहे. समझ पे आती, हाउ टू यूज द अब्यूज, हाउ टू यूज द एडवाइस, इहो जो यूनिट आहे, इहो जो पैमानो आहे, बट नॉट अ प्रॉपर, यू कैन नॉट मेक द प्यूरल. ऐं कदम क्वेश्चन कयो त तव्हां वटि